मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो तारुफ़ कराइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदसि MS पवर तहक़ीक़ी लाइब्रेरी जे इंचार्ज लाइब्रेरियन ऐं बहितरीन कहाणीकार साईं लियाक़त रज़वी खे त पाण अचनि ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो तारुफ़ कराइनि ऐं इदारे जो पिणु तारुफ़ कराइनि। दोस्तों अस्सलाम वालेकुम। इदारे जी तरफ़ां आज ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर साहब जो तारुफ़ कराइण जे लाइ मां शुरूआत कंदुसि दर्सी किताब ॿियों जेको ॿियों पढ़ायो वेंदो आहे आसान सिंधी, उन जो सबक़ु पहिरियों साईं मोहम्मद यूसुफ जे थोरनि सां हिन सां मां पंहिंजी हिन गुफ़्तगूअ जी शुरूआत करणु चाहियां थो। इहो सबक़ु पहिरें ॿिए जो हिन किताब में मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे हिकिड़े नज़म जे शिकिल में आहे। उन जो उनवान आहे साईंअ जी साराह हमद। ही मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर साहब जो लिखियल आहे जेको दर्सी किताब में शाया थियल आहे। धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पिणु निमायूं सदा। उपायो जिनी आहे सारो जहान, कयो आहे पैदा ज़मी आसमान। पखी जीत माण्हू मिरूं बेशुमार, सिज ऐं चंड तारा हज़ारे हज़ार। हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, उपायूं अथसि जे मिलन बेमुलियूं। वॾाई संदसि जा वॾा थिया बयान, न ताक़त रखे थी असांजी ज़बान। असांखे ॾिए शाल सग सो धणी, करियूं यादगिरी संदसि तां घणी। हीउ बि हिकिड़ो नंढड़ो शेर आहे, इन सां गॾु ॿिया बि खोड़ आहिनि पर मां तव्हां उहे सभई अवेलेबल आहिनि कैरिकुलम बोर्ड जी लाइब्रेरी में बि। साईं यूसुफ जोयो साहब उतां जो लाइब्रेरियन आहे ऐं उन खां जो मां साईं सिद्दीक़ मुसाफ़िर साहब जो तारुफ़ शुरू कयां। सभा खां पहिरीं मां तव्हां सॼणनि ऐं दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अॼु असां सां अहिड़ी शख़्सियत खे यादि करण जे लाइ गॾु आहियो जंहिंजो सिंधी अदब में, सिंध जी तारीख़ में ऐं ख़ासि तरह लतीफ़ियात यानी भिटाईअ जे इल्म में काफ़ी सुठो हुन जो ॻण जहिड़ो कमु आहे जेको हुन करे वियो आहे असांजे लाइ। ऐं उन जी जेको मुख़्तसिर तारुफ़ ही आहे त मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर हिकु अहिड़े इंसान जो पुटु हो जेको ज़ंजबार मां ग़ुलाम जे शिकिल में मस्कत में फ़रोख़्त कयो वियो। उतां हसन अली नाले कंहिं माण्हूअ उनखे परचेज़ कयो। उन खां पोइ वरी ठटे जे कंहिं राज़े मस्कत मां वञी उन खे ख़रीद कयो। उन खे माना मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे वालिद खे, जंहिंजो नालो पहिरें ख़रीदार बिलावल रखियो ऐं ठटे जो जॾहिं उहो राज़ो वठी आयो हिनखे हिते त टंडे बागे जे हिकिड़ी शख़्सियत आहे हुर अलीअ जे नाले सां, मखदूम हुर अली, जेको हुनजो टियों परचेज़र हो। हीअ जेका मां गुफ़्तगू तव्हां दोस्तनि सां कयां पियो हीअ मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे वालिद या पीउ जी पियो कयां। त हू नंढो ई उमिरि में ज़ंजबार मां आयो। जिन माण्हुनि हुनखे खपाइण जे लाइ कब्ज़ो कयो, हथु कयो, अगवा कयो, उन्हनि हिन जी सॼी ख़ानदान खे क़तलु कयो। हिन जूं भेणूं, हिन जूं माऊं, हिन जो पीउ माना बिलाल जो। पोइ बिलाल जॾहिं ठटे में आयो त हुनजो नालो गुलाब खान रखियो वियो। मखदूम हुर अलीअ हुनखे न रुगो हुनजो नालो रखियो बल्कि हुनजो तौर कराईं। उन खां पोइ वरी हिकिड़ी उन ई टोले या गिरोह में विकामियल हिकिड़ी औरत जंहिंजो नालो सलीमत हो, उन सां हुनजी शादी कराई, हुनखे पढ़ाई ऐं उनजो नालो गुलाब खान रखाई। हुनखे पहिरीं शादीअ मां 18 ॿार थिया, 18 ई गुज़ारे विया। उन खां पोइ वरी हुन ॿी शादी माई बेगम नाले सां हिकिड़ी औरत हुई जेका लोकल हुई पर हुई हुन जी वास्तो शीदनि सां। उन सां हुन शादी कई जंहिंमां बि हुनखे 12 ॿार ॼावा, जंहिंमां हिकिड़ो ई ॿारु हुनजो बचो जंहिंजो नालो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर आहे, जंहिंजी अॼु सालगिरह आहे, जंहिंजे सिलसिले में असीं गॾु थी हुनखे यादि करण जी निकिता आहियूं।
हाणे तव्हां तसवुरु कयो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको पंहिंजे सॼी ख़ानदान खां विछड़ी खपिजी ग़ुलाम जे शिकिल में हिते आयो, थोरो घणो पढ़ियो, वरी शादी कयईं। जॾहिं हुनखे हीउ पुटु ॼाओ 1 अप्रैल 1879 में मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो जनमु थियो ऐं पीउ हुनखे शुरू खां ई पढ़ायो। हू एतिरो त ज़हीन हो जो हू 5 प्राइमरीअ ताईं अबू अल हसन ठटे जे अबू अल हसन ठटे जे सिंधीअ जो हुनजो माहिर लेखियो वेंदो हो ऐं हीउ 6 क्लास पास करे हुन नौकिरी शुरू कई इन मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। अच्छा, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर साहब पंहिंजे इन तइलीमी कैरियर सां गॾु अदब में बि काफ़ी सुठो, जीअं ॿारनि जो शाइरी, वॾनि जे लाइ शाइरी, वतन ते शाइरी, इख़्लाक़ियात ते मज़मून ऐं हिकिड़ी अञा इन ते कंप्लीट तहक़ीक़ न थी आहे, पर हिकिड़ो अंदाज़ो आहे सिंध सलामत घर ते हुनजो जेको तारुफ़ रखियलु आहे, उन में उन्हनि ॼाण 52 किताबनि जी त लिस्ट ॿुधाई आहे नालनि सां, त इहे उन जा लिखियल आहिनि। उन्हनि दोस्तनि जो ख़्यालु आहे त 120 किताबनि जो तक़रीबन लेखक आहे, पर इहा का आख़िरी फिगर कान्हे। मुंहिंजी बि सलाह आहे तव्हां दोस्तनि जेके बि मौक़िक़ आहिनि त इन ते ज़रूरु टाइम कढी इन ते रिसर्च कनि त इहो असुल छा हो। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो नालो जॾहिं हू ॼाओ 1 अप्रैल 1979 ते, त हुनजो नालो माइटनि झंडो रखियो, पर पोइ अॻिते हली उनजो नालो तब्दील थी मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर थियो। मुसाफ़िर बेसिकली उनजो तख़लुस आहे। शाइरीअ जे दौरान हुन आह ज़ईफ़, ख़ादिम ऐं सिद्दीक़ तख़लुस बि कमु आंदा पंहिंजे शाइरीअ में। उन खां पोइ मुसाफ़िर आख़िरी इहो हुनजो तख़लुस हो जेको आख़िर ताईं हुन सां गॾु रहियो। हुनजे किताबनि में जेको हुनजो ॻाइण जहिड़ो कमु आहे सो हुन जूं असल में यादगिरियूं या ऑटोबायोग्राफी आहे, जंहिंजो उनवान आहे ग़ुलामीअ ऐं आज़ादीअ जे जा अजीब नज़ारा, या इन तरह जो को किताब आहे। इन साहब जा असांजे lib.sind.org ते 10 किताब अपलोड थियल आहिनि। 10 किताब बि इन करे अपलोड थिया आहिनि जो असांजे जेको इदारे जी साख जो जेको सिपह सालार आहे, हू आहे निरंजन रांझाणी साहब। हू क्वालिटी ऐं मेरिट ते घटि माना सरेंडर कंदो आहे। हू चवंदो आहे त किताब असां सिर्फ़ु उहो अपलोड कयूं जेको सभिनी ख़ामियुनि खां पाक हुजे, तक़रीबन माना फ़रिश्ते जहिड़ो हुजे। त इन में थोरी लेट थींदी आहे शयुनि में असांखे, पर मुंहिंजी ज़ाती तरह जेका सर्वे आहे त सभु मौजूदु साइटुनि ते किताब जेके बि आहिनि असांजे इदारे जे किताबनि खे अथेंटिक ऐं ॾाढो सुठो सम्झी पढ़ियो बि वञे थो, डाउनलोड बि कयो वञे थो। मां तव्हांजो घणो वक़्तु त कोन वठंदुसि, छाजे करे जो असांजा कुझु दोस्त आहिनि जेके तयारी करे आया आहिनि असांखे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे बारे में ॼाण ॾियण जे लाइ। त वरी बि मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुमि, जेका बि वरी मां प्यारे निरंजन जे कचहरियुनि मां सिखी आहे चओ या हासिलु कई आहे, त सिंध में छा आहे त हिकिड़ो अहिड़ो ज़मानो हो जो सिंध जे बंदर ते न रुगो ग़ुलामनि जो वॾो वापारु थींदो हो, आमदोरफ़्त थींदी, बल्कि उन्हनि जूं हिकिड़ियूं इन्वेंटरीज़ ठहंदियूं हुयूं। हेतिरो ग़ुलाम हेतिरनि पैसनि में खतियो, उन ते गवर्नमेंट जो टैक्स हेतिरो आहे, अहिड़ो को किताब बि आहे जेको मौजूदु आहे। असांखे प्यारो निरंजन गाइड कंदो आहे अक्सर इन्हनि मामलनि में। ही उन ग़ुलामीअ जे सिलसिले जी आख़िरी कड़ी आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, जंहिं ग़ुलामाना ज़िंदगीअ मां जंहिंजी फैमिलीअ मां निकिरी, हुन न रुगो सिंध जी तइलीम में तमामु ॻाइण जहिड़ो किरदारु अदा कयो, पर सिंध जे अदब, शाइरीअ ऐं तारीख़ में बि हुनजो तमामु हिकिड़ो लाजवाब कमु आहे। इन्हनि 10 किताबनि सां गॾु असां हाणे कोशिशि कंदासीं त हुनजा ॿिया किताब बि अपलोड कयूं। वरी ॿियो दफ़ो मां तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन असांजे हिन प्रोग्राम में जेको असां MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ ऐं हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जे ताउन सां हिते करे रहिया आहियूं। तव्हांजे अचणु असांजे अखियुनि ते क़बूल पियो। वरी बि तव्हांजा लख थोरा महिरबानी।